जे भाई जोगी थिया त तम कर तमाम, गोला जे गोलन जा तिन जो थी गुलाम, सब्र जी शमशीर असी कर कीने खे कतलाम, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूचन में। सो हिते जेको ज़िक्र आहे त जे भाई जोगी थिया, यानी जॾहिं ख़्वाहिश अथई जोगी थियण जी, जाखोड़ करण जी, कापड़ी थियण जी ऐं कष्ट करण जी, मुशाहिदो माणण जी, सफ़र करण जी, त पोइ शर्त कहिड़ा रखिया अथई? तम कर तमाम, जेका तमव आहे, लालच आहे, लोभ आहे, उन खे तमाम करे छॾ, ख़तम करे छॾ। पोइ छा आहे? पोइ हिकिड़ा जेके तोखां अॻु में सफ़र में विया ऐं मंज़िलूं माणे चुका आहिनि, उन्हनि जा वरी हिकिड़ा गोला ग़ुलाम ऐं बाना आहिनि, उन्हनि बाननि जो तूं बानू थी, गोला जे गोलनि जा तिन जो थी गुलाम। पोइ सब्र जे शमशीर असी, सब्र जिनी जो सीर तीर न घुसे तिन, त सब्र जी जेका तलवार आहे, उन तलवार सां जेको कीनू कुपत अंदर में खोट जेका तुंहिंजे आहे उनखे कतलाम करे छॾ। कमाल। जॾहिं इहे सभु मंज़िलूं तय करे वेंदे, पोइ उन फ़हरिस्त में तुंहिंजो नालो शामिल थींदो जेका लाहूतियुनि जी फ़हरिस्त आहे। ॿुधी न, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतियुनि में।